अम्मा दोस्तन जल्दी अस्पताल पहुंचायो न त ज़हर जिस्म में फैलजी नुक़सान ॾिया। हाणे त रोज़ वञणो पवंदो। रोज़ छो? ज़हर सबब रतु छिटो थी वेंदो आहे। डॉक्टर थैलियूं चाड़ींदा ऐं दवा बि ॾींदा जेसिताईं रतु सही थी वञे। रब राम कंदो पुट। इन निभागे धाणो जी किरकिर नज़रे विधो आ। अम्मा अधे केसा रही आ ॿुधाए जंहिं ते असां फिटाई अथस हर माण्हू मनकाए मन में रखियो तो वते। कैसा फिटायो तुम कमाल भला कैसा रही थी ॿुधाए दा नालो खण रिपीटर हथ में अचे थो तो दुनिया ॼण तुंहिंजी मुठ में थी अची वञे। कंहिंखे मौजूद नथो समझी। दुश्मन भॼी न सघंदो त पिट त ॾींदो न। कॾहिं कॾहिं दुश्मन जी बि पिट लॻंदी आ दा। कमल वॾे भाउ सां ईअं थी ॻाल्हाई? अम्मा मूं ख़राब त न चयो न। दुश्मनीअ जा दरिया वहंदा त माण्हू लुड़ण त लॻंदो न। अधो घर में नाहे त बंदूकूं असां खाऊं या बंदूकूं खणी दिफ़ा कयूं। ईअं थींदो आ अम्मा? माठ थी कमले न कंदसि माठ मारे छॾ नाहे परवाह। कमले तूं हथ नवरांग नवरांगीअ त मद तोला इज़त ऐं एतराम में कॾहिं बि फ़र्क़ु न ईंदो। बाक़ी हर वक़्तु हर जाइ ते फिटाए पाण लाइ पिट पारा त अलॻि त ज़िलत अलॻि तो वियाई। सो बि न चवां तोखे हक़ कंहिं ॾिनो जो तूं वॾनि सां ॻाल्हाए? छा नंढे खे हक़ चवण सलाह ॾियण छा मिंथ करे खाईअ में किरण खां बचाइण लाइ हक़ न आहे मां? आहे केरु इन खां सवाइ असांजो इन घर में? दोदा सिर्फ़ हिन घर में ॼावा आहिनि ॿियनि घरनि में न आहे न मां। छा थी वियो चरीअ खे रोकी सा मां? दादन तुझे करे थी कड़े तोसां प्यार अथस। प्यार कख नाहे सहंदो। न त कमल ईअं नाहे दादन। तुझो दर्द खाउस बर्दाश्त नथो थिए। न मां मुझे दर्द सां गॾु कमल जे मथे में भी फेर अची वियो। मजबूर थी करे मूंखे। न कंदी मजबूर। तूं आराम कर समझायांस थी। आइंदा ईअं न कंदी। समझाई सा मां। थिए तो कॾहिं हरू भरू मुंहिंजे हथ में बंदूक ॾिठी आहे? हाणे जेकॾहिं तुंहिंजे करे खणणी पई न त खणंदुसि। उहो तो न पर असां बि भोगियो आहे। हाणे हू भोगींदा थाणो न बम थी किरी कासम ते त किरचू किरचू थी पखिड़जी वेंदो। थाणो सा था दगा कन थाणो धणकी आ धणकी न है। अम्मा मुंहिंजी जिंदगी में उहा घड़ी आई कोन जो हुन घर में हिक पल जो भी सुकून मिलियो हुजे। अम्मा शफ़न खे पोइ भी शाबस आ जो मुंहिंजी उते सार पे लधाई। बाक़ी इहो दादन उन त वञी कुर में टुबी हई त ज़ाहिरी न थियो। मां त आज़ार में रहयसि। न खण उन जो नालो। मां कोई टांडा थी फकियो वता। मूंखे न मौक़ो मिलियो त कोला चबड़े कोयले जी खाण बनाए छॾींदीसांस। राजन खे ॿुधाईंदी राजन खे त थाणो धणकी आ धणकी न है। मां बि मरी खपी कुसी वेंदुसि पर मूमल खे ॻाल्हियुनि सां वापसि कंदुसि। चिड़ियो थी वियो ई छा? वापसी छा जी? वापसी जो नालो ई न वठ। मूमल हाणे हिते रहंदी। फैसला थियनि या मुकाबला। कोर्ट छे या सरकारी पेशी धाणो सभिनी खे ॿुधाईंदी धमाके सां त मूमल बेकसूर बाहि में हुई ऐं हाणे बाहि में न उछलींदसि। धाणो धणकी आ धणकी न है। जेकॾहिं धाणो धणकी आ त कासम भी करन तो। मां भाॼे खे वठण आयो आहियां।
अफ्रीका जे रिछ खे घर में अंदर घेरण जी हिम्मत कीअं थी? खामोश खामोश सोराब खामोश। मुंहिंजी इज्जत ऐं गैरत खे ललकारी दे त ज़िंदगी जला सिकंदे। बुध में लोह जा गुंदड़ा ट्रांबर जो ड्रम हलिया खर वेठे हिसाइण हलियो वञ हितां त हार जी न वञी थल ते थलो किन न करी डांबर सां थाणो धणकिया धणकी ना है। चओ सोराब खे त पढ़े छुटकारे वारी सूरत। तूं औरत थी पई आहीं न त तोसां हिन रिपीटर में पियल कारतूस अहिड़ो ॻाल्हाए न जो तुंहिंजी ज़बान हमेशा जे लाइ बंदि थी वञे हा। माई धाणो तूं ही साए नथो सघी कसम हीणो हां तब बीणो हां। तुंहिंजो कहिड़ो हक़ आहे जो हलियो ऐं हमलो करण? भाॼई मुंहिंजी गैरत आहे ऐं गैरत ते गरक थियण या ॿिए खे गरक करण कासिम करंट खूब ॼाणंदो आहे। सोराब हटी पर थी। भाॼई जेकॾहिं तूं हिननि ॿिन्हिनि जी ज़िंदगी ऐं पंहिंजी ज़िंदगी चाहीं थी त मूं सां निकिरी हल न त टई फत कंदो। न हलंदसि मां, भले मूंखे मारे छॾ। मां बकरी आहियां या को जानवर आहियां या तव्हांजे खाते ते चढ़ियल ज़मीन आहियां जो सोढल खां पोइ मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो तव्हां कंदव। ऐं जिते तव्हांखे वणंदो उते तव्हां मूमल जो रिश्तो कंदव। छो बादशाही आहे तव्हांजी? मूमल हाणे न मांदी आहे न बांदी आहे। सोराब जेकॾहिं ही अॻ में फार करे न खा अॻ में हणीस बंदूक त लाश कॾह गाॾे ते खणी बासण ताणी पुॼायुसि। कॾह गाॾे में छो? हिन जे लाश खे गिचीअ में रसो विझी चढ़ वोड़े सां ॿधी हिन जे लाश खे माइटनि ॾे मोकिलींदुसि। तूं मूंखे ईअं थो चवीं सोराब? तूं सोहराब जे थल्हे ते बिही दाफड़ा तो हणी। तूं मूं ते फायर थो करीं। कासिम करंट आहे। हथ सोहराब जा बि भॻल न आहिनि। कासिम क़ुरान खे मञ हलियो वञ हितां न त पयो हूंदे। क़ुरान जे मुहाफ़िज़ मोटा थो ॿीहर ईंदुसि ऐं कुझु बि न ॿुधंदुसि। छो कसम विधीसि? सोहराब खे कमज़ोर करे छॾी न। बाबा शाम त टरी चङी आहे। मां खुद टारिया हां इहा शामत हमेशा जे लाइ। कासिम जी इहा जुरत जो मुंहिंजो आङुर ते अची आङुर थो खणे। कासिम हिते? हा शपन वयो हलियो असां सभिनी खे मारे पियो मूमल खे वठण आयो हो। चाची कासिम केर थींदो आहे जो दर चपी ते लाइ हिस्सा आहे और जी चङी तरह सार लहा थो। सोहराब फोड़ो ज़रूर आहे पर लिंगे लोहो आहे। पुलिस के इतला कहनो खबर ना है बाबा साईं। कटक जी सूरत में पुलिस लही पई भाया थो त जिले जी पुलिस हुई। बाबा से एसपी पाण डीएसपी आई एसएचओ भी हुआ त पुलिस मोबाइल गाड़ियों भी हुयूं। ॿिन्हिनि धुरनि खे घेरा करे वई। ऐलान ते ऐलान हुआ। ऐलान
तो फायर बंद कयो ऐं पाण खे गिरफ्तार समझो। वारे ई सन ज़फर वाह लड़िया छा? गाल न पुछ बाबा साईं, अथ मैल संघार जे माण्हुनि खे पोइते गिहले विया। सरे घट ट्रैक्टर ई अन्न ते कब्ज़े करण वारा हुआ तो पुलिस पहुची वई। इहो ई त चवां थो त आखिर पुलिस खे इतला ॾिनो कंहिं। बाक़ी ज़फर मल्हाइण वारो आहे गोर। बिरादरी जे माण्हुनि बि निभायो बाबा साईं, कोड़ न हणबो। असुल चिस्या ई कोन, पंहिंजे ज़ख़्मनि खे बि कोन ॾिठऊं। बस पुलिस मंसूबे ते पाणी फेरे छॾियो। इहा ई त तऊं सा गोर। इहो संघार असांजी कामयाबी ॾिसी ॿुधी लज़िया। शहबाज खान जे हियां ते छंडो पया ऐं संघार खान जे हियां ते टांडो किरिया त कल पयसा। पंहिंजा ई माण्हू ॿुधाईंदसि त शहबाज खान जा पतंगी परवाना कीअं लड़िया ऐं संदसि माण्हू कीअं हटिया। भली ॿुधाइनिसि, पर अज़ ख़ुद शिकस्त जो एहसास संघार जे सीने में सो थी लगे हा न त ॻाल्हि ॿी हुई गोर। अञा बि वक़्तु आहे, अधु फसुल बीठल आहे बाबा साईं। ऐं अधु काॾे वियो? उहो त पुलिस पंहिंजे कब्ज़े में कयो आहे बाबा साईं। एसपी साहब घुरायो आहे। फोन कयाई त राज खे झल, पर मूं हुनखे जवाब ॾेई छॾियो। चयोमांसि त कंहिं वटि बि मोबाइल फोन कोन्हे का। एसपी साहब खे ठुप जवाब न, चयोमांसि त कोशिश कयां थो। तूं ईअं करजो, गाड़ी तयार कराए। जी बाबा साईं। वञी ड्राइवर खे चओ त गाड़ी ॿाहिरि बीहारे। एसपी साहब सां मिलणो आहे ऐं कब्ज़े में वरितल अन्न छॾाइणो आहे। हाज़िर बाबा साईं। संघार खान, शिकस्त तुझे मुक। तू अकेलो छो वहीं कासिम? अकेलो वियुसि त बि नाहे। नई वरी मां कमज़ोर आहियां ज़फर। ॻाल्हि कमज़ोरी जी नाहे कासिम, कामयाबी जी आ। ज़फर, जॾहिं न कासिम चवे थो त क़ुरान मेड़ जे करे मोटियुसि त पोइ ॻाल्हि ई ख़तम। यार ईसन, को ॿियो अची बचा लाइ कसम ऐं साख जो सहारो वठे त छा छॾे ॾिजे? क़ुरान असांजो वसीलो आ, असां मुस्लमान आहियूं, उन ते असांजो ईमान आ। मूमल मुंहिंजी सॼियल भेण आ, पुफी सारां जे लिहाज़ खां नंगा, सो त न छॾिबो न। कंहिं चयो त छॾिबो? मरबो, पर पंहिंजो हक़ न छॾिबो। उन वक़्तु हिकु मुस्लमान जी हैसियत में मेड़ मञणी पई ज़फर। हाणे उन जे लाइ त सलाह करणी आहे। सलाह छा जी कासिम? सिधी बेवाजिबी बर्दाश्त करण सुथरी ॻाल्हि तो समझी? न ईसन न, सुथरी ॻाल्हि नाहे, ना ई हज़म करे सघबी, पर मुंझारो थी पियो आहे। मुंझारो? कहिड़ो मुंझारो? मुंझारो इहो त बाह खणण खां सवाइ ॾींदा कोन। छो त भेण मूमल बेज़ारी मां बेवाजिबी करे मां वटि वञी वेठी आहे। हाणे पंहिंजी बाह ऐं सॼियल भेण खे खणूं, इहो शान वटां नथो लॻे। चरियो थियो आहीं छा? हा, उनखे खाण न सम्झ, वठी अचण सम्झ। पंहिंजी अमानत खे वठी अचण छा में शान वटां आहे? हा, कासिम सही थो चए ज़फर, मां तव्हांजो दोस्त आहियां, वधीक का राय कोन ॾींदुसि। तूं ॿाहिरनि जहिड़ो दोस्त आहीं, ॿाहिरनि सां इहे ॻाल्हियूं करणु ऐब नाहे ईसन। त पोइ पंहिंजो नंग कंहिं ॿिए वटि छॾण बजाए कंहिं बि रीत वठी अचणु बहितर आहे। ईअं ई कबो ईसन। सोराब ऐं शपन साम्हूं आया न त भगड़नि वांगुरु रड़कजी वेंदा। बादल, अफ़सोस आ छो नूरी? तूं उन माण्हू पारां गॾिजी विढ़ण वियो आहीं ॿी बिरादरीअ सां, जंहिं सदाईं बुरो सोचो असांखे खणाइण जी कयईं। तोखे ॻोठ छॾण ऐं माराइण जो धमकियूं पाए ॾिनाई। उन माण्हू जी ज़मीन छॾाइण जे लाइ विढ़ण जे लाइ वियो आहीं, उहो बि बिरादरीअ सां गॾिजी। नूरी, मूं ज़फर जो चवणो तो आहे। ज़फर मीरल ऐं शहबाज खान सां मुंहुं ॾियण में मदद कई आहे। ज़फर खे जवाब ॾियां, इहो वड़ न आहे नूरी।
भला वयो त अरबा खता न थी नूरी रईसा बेराज के त औंत न मिलंदो न। बेराज खे औंत मिले या न मिले हुन त कलूर कया आहिनि मीरल वांगुर। अम्मा अम्मा न वञे हा। ज़फर के नाराज करण मुनासिब ना है नूरी, समझण जी कर। मीरल के ज़ेर बार करे साख खणाइण में ऐं तंग करण खां रोकण में ज़फर ऐं ईसन जो हथ आहे। उन्हनि खे जवाब ॾियां। बादल बादल उन्हनि खां नटाई आ या खेनि माफ़ी वठी आ, जान छॾाई आ। बादल न वञी आ, सूर थी पियो आ। खेरा नूरी, ज़फर जी महिरबानी छिके वई। तो सही कयो बादल, नूरी अरमान जे करे थी चवई। खेस ख़बर नाहे त असां लाइ करी पियो। अम्मा दिल ते हल्की चोट बे हथोड़ो थी लगंदी आ, न त अलाए छो दिल फिकी थी पवंदी आ। बादल खां दिल फिकी, जंहिं असांजो रोग पंहिंजो रोग समझी सठो आ। अम्मा बादल खां दिल फिकी थियणी नाहे, मूं पंहिंजी तबियत जी ॻाल्हि कई आ। जे दिल फिकी थी बि न त मूंखे अरमान न थींदो नूरी। मूं कंहिंजी लालच या कंहिंजी दिल जी दुनिया खे फतह करण जे लाइ साथ न ॾिनो आहे। ॿियनि वांगुरु मन में बदनीयत जा नांग पालण बादल जे ज़मीर वटां न आहे नूरी। बादल के नाराज करे छॾी न नूरी। अम्मा मूंखे ख़ातिरी आ त बादल नाराज कोन थींदो। साफ़ दिल साफ़ को हूंदा आहिनि, बादल बि ईअं ई आ। बादल जी पंहिंजाइप मूंखे संदसि क़रीब करे छॾियो आहे। इन कुर्बत ई अहसास ॾियारायो। अम्मा तॾहिं चयोमांसि। परेशान न थियो मासी, चौथ में हा जे चौथ वञा। वञ वेही छा कंदे? आदिल शाह बुखारी जी दरगाह में साख मूजिब माफ़ी वठणी आहे। मीरल तोखे माफ़ आ, बछड़ो असांखे माफ़ कर ऐं वञे ता। वञा थो नूरी, बाक़ी अचण ई वञण लाइ साख कोन खई अथमि। इस्माइल चओ शफ़न। फिर भी कीमत ते कासम जी क्याड़ी कुटणी आ। बस खिली थो ॻाल्हि ई खिल जड़ी कई यार शफ़न। कीअं त? कासिम एडी बेवाजिबी कई आ, चौंठ टपियो ऐं तू सिर्फ क्याड़ी कुटी ने। शफ़न कासिम जी क्याड़ी कटण जी ॻाल्हि कर। मुझो इहो ई मतलब हो इस्माइल। हाणे हुन जो ताक तलाश करे आया हूं। मिलना त मौत खे मेहणो ॼना, चवना त मौत छो आहे। मांखे न कंहिं बि क़ीमत ते हुननि खे न छॾींदुसि। हुकुम खपे, मां बि तोसां गॾु आहियां शफ़न। हू मुंहिंजे घर घिरियो आहे। मुंहिंजो त चाचे खे मारे चुको आहे। तू भी ये करे सघीं थो। कासिम को आसमानी मखलूक कोने। इहो ई त चवण चाहियां थो इस्माइल। ठीकु आहे, एकर घट घेर ताड़ियूं मिलन त मटिजी वञनि। मटिजण जो तो चई, या त हुननि जा सीनो गोलनि सां प्रूण हूंदो, प्रूण। गोलनि सां छाती छाड़ी हूंदनि। अपन सां उचाइण एॾो आसान न आहे इस्माइल। ऐं इस्माइल खे बि हर कदम ते साबित ॾिसंदे शफ़न। उन्हनि खे अॻु मज़ाकूं फबियूं हुन, तॾहिं त हुननि जो मन वधी वियो आहे। हाणे खेनि हुननि खे तोता चुबाइणा आहिनि, तोता। ही सफल उन्हनि जे मथां छेव थी करकतो, छेव थी। यार एसपी साहब मुझाए विधो आहे। कीअं किबला? गरम थी वियो। नरम कयो सा न सरकार। नरम न थधो चओ में यार। ॻाल्हि साॻी आहे,
अकुल जा काबर उपत सरकारी तावील में रखण बे शिकस्त तो समझा शिकस्त ये छो कई अमन अमान में गड़बड़ ऐं कानून हथ में खणण जे बहाने सां डीसी साहब के इतलाउ नहीं शायद कोर्ट ताईं मामलो पहुंचे। रेस तव्हां नाम्यारा रईस आहियो। डीसी साहब ऐं एसपी साहब इन खे सूरत हाल ऐं मसइले खां आगाह करे मञाए सघो था। मसइले खां वाक़िफ़ आहिनि। रही सूरत हाल तो माहौल गरम हो। हिक अधु ॾींहं में शहबाज खान के करे ॾेखारिबो त संघार खान के शिकस्त हीरथर जबल के पंहिंजी जाइ तां हटाइण जे बराबर आहे। सरकार इहो शहबाज तव्हां का ज़ोर आहे। निहार जी 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 सरकार। न ललकार संघार खान के न ॾे याद दिली संघार खान जे सीने में मता बाहि न भड़के ऐं उहा बाहि पोखे न लुसाड़े छॾे। मुंहिंजो ख़ैर आहे सरकार सड़स त तव्हां तां घुरिस बाक़ी नी शहबाज खान जी सरसी आहे न जेका बाबा उन मुंहिंजे सीने में मच ॿारे छॾिया आहिनि मच। तॾहिं त चयुमि न त तव्हां कुझु न करे सघंदव। बाक़ी सही तो कयो आहे। मां अॻिते वधी विढ़ण जो थो कयां ऐं तुंहिंजो वरी पोइते हटण ते ज़ोर आहे। त टाॾे ई पोइते निकिरी आहियां। हाओ हाओ तूं त सुन सही सभु ढेर कया आहिनि। हेॾे ख़बरूं त अहिड़ियूं थो करी ॼण सोमनाथ फतेह कयो हुजे। न सोरियो मुंहिंजे अंदर में बाहि बरंदड़ खे किथे तव्हां ॿई सड़ी रख न थी वञो। शहबाज खान कॾहिं बि संघार खान खां अॻु न कढी सघंदो। संघार खान जी सट सां हू सड़जी वेंदो सड़जी। जी कुदरत मौत पर बिनन का जोर थी वई आहे। जे हाणे इन्हनि मुड़सी न कई न त पोइ सारा पाण उन्हनि जे घर में वञी इन छोरी खे गुत मां झले सॼे रस्ते गेलींदे गेलींदे अधमो करे हिते अची छॾींदी सास। हली आ मौत पर अॼु माइटनि जे घर में वेहण वई आहे। बुढ़ी भी नथी मरी। छो आयो आई? हाँ तू कह रही? पुफी तू मुखे नथी सुञाणी? नथी सुञाणा तोखे। हलियो वञे ता हलियो वञ। नाराज आई या थोरो मथे में खलल थी वियो आहे? ॿई शयूं समझ। ऐं टर मुंहिंजे अखि न ॾियो। का गलती थी आ? गलती छा? गलतान चो गलतान। तो त पंहिंजे हथ सां हिन घर जी इज्जत खे डावाडोल कयो थई। मूं? हाँ तो हुन मेसड़ी के भेण करे इज्जत ॾेई वॾो मान ॾेई असांजी इज्जत खे तो नीलाम कयो आ। अञा मेसड़ो थी पुछी तो त गलती थी आ सञाणी नथी। जेको हिन घर जी शान ऐं मर्तबे खे हथ सां टिको लाए उनखे वरी आऊं सुञाणा। ओ खैर ख्वाह असांजो। हाँ न कॾहिं बि न। खैर ख्वाह तॾहिं समझदस जॾहिं हिन घर जी इज्जत खे बहाल कंदी। हुन मेसड़ी खे उते ई बंदूक हणी ऐं हिते लाश खणी अचीस। वाह 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 असांजी इज्जत खे खाक में मिलाए वञी माइटनि में वेठी आहे। बुढ़ी नथी मरे। पुफी बस खोड़ थियो। मां मान उनखे इन लाइ न ॾिनो हो त ईअं करे हाणे पाण ई पतो पवंदो। छो त मां ऐं कासिम खुद शर्म में कंध खणण जहिड़ा न रहिया आहियूं। हू हिते ज़िंदा ईंदी इहो तुंहिंजो अख्तियार हूंदो। उन्ही खे मारी या जीआरी थी। तू वठी त चीस रुगो मुझे हथन ते पहुचाइस। पो ॾिस ॾाइण जो हशर छा थी कया।
गेले गेले न पूरो कयो मास न तो मुझो नालो भी सारा ना है आई वो शरकती सा जो सजी दुनिया दिसदी आई पहुंचदी वाह सारा वाह वाह जो कम करे ॾेखारियो तई हा मां सोच वधी वई आहे जंग चोरे नथो सघां डॉक्टर सां मशवरो न कई छा कयम ट्रिपियूं भी चाढ़ी पर दवाऊं भी अदा की सुठे डॉक्टर के ॾेखारियां तूं मूंसां न ॻाल्हाए मां हा तोखे प्यार ॾिनुम त कुल्हे ते चढ़ी कंध भॼण लॻी आं सच कोड़ो आदा जेको वणई सोच न कुशंदस पर इहो जरूर पुछंदम माण्हू मन साफ रखे ऐं दिल धोई ॻाल्हाए ऐं हले पत्थर थी शीशे जड़ी दिलनि ते किरण खां भलो आ त माण्हू मेण थी ॿरी वञे कंवल तुंहिंजो मथो फिरी वियो आहे छा कंवल हा हा मुंहिंजो मथो फिरी वियो आ दिमाग़ जाइ ते ना आहे मां बंदूक खणी मूंखे मारियो छो था चीचलायो मूंखे ताना ऐं मेणा ॾियो तोखे ताना ई मेणा था ॾियनि थाणो वटि अच थाणो वटि त थणकी छी न को ताना न को मेणा प्यार ई प्यार हली वञे ता त हुदड़ी वांगुरु उछले फित मेण तो साए बल्ले हाणे जंग ते सिधी कर ए जो गोठ में ॿियो धनु पैदा थियो ऐं शुरू कई धनक 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 हाणे जेके लफ़्ज़ कुछ हुई न इहो मथो फाड़े रखंदी साए बल्ले नमूनो थे आढेले जो मथो फाड़ींदी है धाणो जी खबर न थस तो धाणो धणकिया ने धणकी ना है मामी तुझो मौत शायद मुंहिंजे हथां लिखियल आ न चुर जाए चट थी वेंदी है ठोकी से तो ये ठूठियूं ठिड़काईंदी वञे टड़ 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 शुरू कई थी खणी अदा वींदी कीअं उछले अचणी पवंदी हण बंदूक त ॾिसाई चङा आहे छुटी त पासो थी खणे वरी मुते थी बंदूक ताणी बंगाली तोती थी बंदूक ताणे हे जेको सुतो पियो थे न सूरमो इने खे त सब कम साला थियनी धाणो खेती हणे धाणो धणकिया ने धणकी ना है